लिख्या पाण नाला उहे के मिटाया त गोढ़ा गड़ी प्या अभी याद आया त गोढ़ा गड़ी प्या मेरा इश्क भी तू मेरा यार भी तू पंहिंजी जॉब सां पंहिंजे पेशे सां मुख़लिस हो ऐं हरदम मुस्तैद हो ऐं असांखे वॾी उमेद हुई त अॻिते हली इंशाअल्लाह मातली लाइ वॾो नालो हूंदो जेको मातली में फलाही ऐं मेडिकल जे हवाले से कमु में डॉक्टर निसार, डॉक्टर बदर और डॉक्टर सुहेल। डॉक्टर निसार एक सादा जिंदगी गुजारी, हर वक्त जनाब खिदमत में जिंदगी गुजारी, हर वक्त जनाब वो इंसान की भलाई के लिए अॻियां वधिया। यही डॉक्टर बदर का भी सर्विस कई, अल्लाह से उनके अजर अज़ीम उनजो अता कंदो। सुहेल साहब जी ऐं हुनजे लाइ कुझु न सोचे सघां, ऐं इहो चई सघां थो त हू असांजे मातली जो हिकिड़ो सरमायो हो, हिकिड़ी बाक़ायदा जनाब मुंहिंजो हिकिड़ो जानशीन हो। असां जनाब इन्हनि जे लॉसिस खे पूरो नथा करे सघूं। बाबा तू मूंखे ॾाढो याद ईंदो आहे। बाबा मुंहिंजे लाइ त सम्झो हिकिड़ो सुपर हीरो हो, न सिर्फ़ु असांजे लाइ बल्कि मातली शहर जे लाइ बि हिकिड़ो सुपर हीरो हो। हर कंहिंजे लाइ हू सुठो सोचंदो हो, सुठो ॻाल्हाईंदो हो। सिर्फ़ु डॉक्टर प्रोफेशन में न बल्कि स्पोर्ट्स में बि असांखे बि स्पोर्ट्स में आणणु, उनखां अलावा असांजी पढ़ाई वग़ैरह हर शइ में इलाही हुनजी मतिलबु हिकिड़ो सम्झो त वेरी एक्टिव पर्सन हो, हिकिड़ो हाइपर एक्टिव चइजे त ईअं हो। हुनखे सम्झो त हू सुकून जी तलाश में कॾहिं कोन हो, हू हमेशह स्ट्रगलिंग पर्सन हो, हमेशह महिनत कंदो रहंदो हो। हुन पंहिंजी शुरूआती तालीम हितां मातली मां ई कई। हुनजी जेकी सर्विसिस आहिनि तक़रीबन शायदि सभई डॉक्टर्स खे ख़बर हूंदी, मातली जे लाइ तमामु बहितरीन सर्विसिस हुयूं। वेरी एनर्जेटिक ऐं तमामु सुठो हिकिड़ो डॉक्टर जे PPH में तमामु सुठो किरदारु अदा कयो। ऐं हींअर हू हिकिड़े गवर्नमेंट सेटअप में मॉनिटरिंग ऑफिसर हो ऐं काफ़ी एनर्जेटिक हो ऐं स्पोर्ट्समैन हो। हिकिड़ो अब्बासी साहब आहे, उन वरी मूंखे ॿुधाई जब्बार अब्बासी जो पुटु आहे। मुंहिंजो जब्बार साहब मूंखे चङे नमूने पर शायदि आउं कोन पियो सुञाणा या मूंखे यादि कोन पियो अचे। मूं ओॾी महिल सां मिलण बि चाहियो थिए, पर उहा ख़बर पई ओॾी महिल उते कोन हो अस्पताल ते, हुनसां मुंहिंजी मुलाक़ात बि कोन थी सघी। पर उन जी उहा आख़िरी जी ॻाल्हि आहे त साईं ॿुधायो त ओचितियूं ख़बरूं अचनि थियूं, माना उहो वीचारो दुनिया में न रहियो। ऐं सभई पिया ॿुधाइनि नौजवान हो, एक्टिव हो। हुनजे दोस्तनि चयो त तुंहिंजी शादी में न को ॻाइणु आहे, न को वॼाइणु आहे, असीं ॻाईंदासीं ऐं वॼाईंदासीं ऐं नचंदासीं। निसार नचण सां पूरियूं करे छॾियूं, सभिनी ॻायो वॼायो। डॉक्टर सुहेल जी ग्रेजुएशन तो शादी तो तमामु हिकिड़ो हसमुख ऐं हिकिड़ो स्पोर्ट्समैन, कॾहिं उन्हनि शयुनि खे वरितो ई कोन ईअं, ऐं असां बि कॾहिं ईअं कोन सोचियो को डॉक्टर सुहेल असांखां ईअं ई हलियो ईंदो। मुंहिंजी भेण डॉक्टर बदर यकीन जो तहलका अस्पताल मातली जी हिकिड़ी हिम्मत वारी डॉक्टरी, उन जेको सर्विस तहलका मातली में डिलीवरियूं कयूं, रातुनि जूं उजागा करे मर्द जी ख़िदमत कई, जहान मां असां खां रुख़सत थी वई।